लाड़काने में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। लाड़काने में पीपल्स पार्टी सेनेटर निसार खोड़े जी प्रेस कॉन्फ्रेंस थी है। इमरान खान मर्द बणिजी फॉरेन फंडिंग वारे केस के मोह ॾे त बहितर आहे। निसार खोड़े जो इहो चवणु आहे त ॿुधो आहे त इमरान खान मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्ता करे चई रहियो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ केस न कयो। पीपल्स पार्टी अॻुवाण जो इहो चवणु आहे जंहिं पार्लियामेंट खे इमरान खान गारियूं ॾींदो उहा पार्लियामेंट हली रही है। निसार खोड़े जो इहो चवणु आहे इमरान खान सियासत के विराए छॾियो ऐं असां इत्तेहादी हुकूमत ठाहे समूरनि पार्टियुनि खे गॾु कयो आहे। पीपल्स पार्टी अॻुवाण जो इहो चवणु आहे। लाड़काने में पीपल्स पार्टी सिंध के सदर सेनेटर निसार खोड़े प्रेस कॉन्फ्रेंस कई है। सदस्य चवणु आहे त इमरान खान मर्द बणिजी फॉरेन फंडिंग वारे केस के मोह ॾे त बहितर आहे। ॿुधो आहे त इमरान खान मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्ता करे चई रहियो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ केस न कयो। पीपल्स पार्टी अॻुवाण जो इहो चवणु आहे जंहिं बाद पार्लियामेंट खे इमरान खान गारियूं ॾींदो उहा पार्लियामेंट हली रही आहे। निसार खोड़े जो इहो चवणु आहे इमरान खान सियासत खे विराए छॾियो आहे। असां इत्तेहादी हुकूमत ठाहे समूरनि पार्टियुनि खे गॾु कयो आहे। पीपी सिंध जे सदर जो इहो मौक़िफ़ आहे। ब्रेकिंग न्यूज़ लाड़काने में आवाज़ शेयर कयूं पिया। लाड़काने में पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़े प्रेस कॉन्फ्रेंस कई है। संदसि चवणु आहे त इमरान खान मर्द बणिजी फॉरेन फंडिंग वारे केस के मोह ॾे। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त ॿुधो आहे इमरान खान मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्ता करे रहियो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ केस न कयो। जंहिं पार्लियामेंट के इमरान खान गारियूं ॾींदो हो उहा पार्लियामेंट हली रही आहे। निसार खोड़े जो इहो चवणु आहे इमरान खान सियासत के विराए छॾियो ऐं असां इत्तेहादी हुकूमत ठाहे समूरनि पार्टियुनि खे गॾु कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने मां नाज़रीन अपडेट मालूम कंदासीं। लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनवर रिंद टेलीफोन लाइन ते मौजूद है। मुनवर आगाह कजो। पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़े प्रेस कॉन्फ्रेंस कई है। हाँ जी बिल्कुल। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के सदर सेनेटर निसार अहमद खोड़ो लाड़काने प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई है। उनजो इहो चवणु आहे त इमरान खान मर्द बणिजी फॉरेन फंडिंग वारे केस के मोह ॾे त बहितर आहे। इमरान खान मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्ता करे चई रहियो आहे त हू मुंहिंजे ख़िलाफ़ केस न कनि ऐं भली चूंडूं जेके वक़्त ते कराइनि। अहिड़े शख़्स कीअं थो सोचे सघे त उनखे खेसि असां इनवारो ॾींदासीं। निसार खोड़ो चयो त इमरान खान जंहिं पार्लियामेंट खे गारियूं ॾींदो हो ऐं उहा ॾिसो त अॼु पार्लियामेंट कीअं हली रही आहे ऐं असांजी हुकूमत हलायो ऐं असांजे ख़िलाफ़ वावेला कई। इमरान खान के कौमी असेंबली ऐं पंजाब असेंबली में भी अक्सरियत जेको आहे हासिल न आहे। अहिड़े हवाले सां सिंध जे सदर पीपल्स पार्टी जे निसार अहमद खोड़ो जो इहो बि चवणो हो त वफ़ाक़ी हुकूमत पूरी अक्सरियत हासिल आहे ऐं हाणे जेको वज़ीर आज़म आहे शहबाज शरीफ़ उहो पार्लियामेंट में अचे थो ऐं जेके पार्लियामेंट में मसइला आहिनि उहे ॿुधे थो ऐं इमरान खान पार्लियामेंट खे अहमियत न ॾींदो ऐं असेंबलियुनि में न ईंदो। त इन हवाले सां निसार खोड़े जी जेके लाड़काने में ऐं उन सिंध जे इशूज़ ते ऐं मुल्क जी जेकी सियासी उन ते ॻाल्हि ॿोल पिणु कई। ठीकु आहे। वॾी महिरबानी मुनवर रिंद तफ़सील ॾिना।